अख उल्टी धार वह उपतो आमसी जे लोक वहे लहवारो तू ऊंचो वह ओभार नाए नोच निहार पुर पुठियरो पिरियने। नाज़रीन, नासूर प्रोग्राम सां गॾु मां आहियां तस्वीर संदीलो ऐं मूंसां गॾु नाले वारा आलिम ऐं अकाबर प्रोफेसर के.एस. नागपाल साहब जन आहिनि। अॼु असांजे प्रोग्राम जो इहो ई मौज़ू आहे जेको 300 साल अॻु भिटाई जंहिं ॻाल्हि जी जंहिं ख़्याल जी निशानदही कई हुई त उन सां गॾु हिकिड़ो ॿियो शेर बि जेको चयो हुई त अघियो काओ कच माणकनि मोट थी पलए पायो सच आशींदे लॼ मरा। सो जॾहिं सॼे हिन समाज ते कूड़ क़ाबिज़ थी वियो आहे त उन वक़्तु उन हिदायत कई आहे त तव्हां उबता थी वञो, तव्हां उन्हनि कूड़नि जहिड़ा न थियो ऐं तव्हां कूड़ जो पासो न थियो। सच छा आहे, सचाई छा आहे, हक़ीक़त छा आहे ऐं उनजी असलियत छा आहे, उनखे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं उनखे सम्झण जे लाइ अॼु असीं प्रोग्राम कयो आहे। ऐं हीउ जेको असांजो समाज आहे जेको नाकारी सोच जे करे ऊंदाहनि जे घेरे में अची वियो आहे, उन सोच खे कीअं बदिलाइजे ऐं ख़सीस ख़्वाहिशुनि जे लाइ जेको माण्हू सॼी ज़िंदगी पंहिंजी ऐं ज़िंदगी जो कार्य आहे, ज़िंदगी जो मक़सदु ऐं फ़लसफ़ो आहे, उनखे विसारियूं वेठा आहिनि ऐं पंहिंजी ज़िंदगी विञायूं वेठा आहिनि ऐं हिन समाज खे ऐं हिन क़ौम खे ऊंदाहनि रस्तनि ऐं ऊंदाहनि राहुनि ॾांहुं धिके रहिया आहिनि। असीं हिन ते ॻाल्हाईंदासीं। असांजो लाइव नंबर बि स्क्रीन ते अची रहियो आहे, तव्हां कॉल करे सघो था, तव्हां सुवाल बि करे सघो था। जी नागपाल साहब, तव्हां ॿई तमामु सुठा शेयर पढ़िया। ही सम्झ वारनि लाइ आहे, लतीफ़ी फ़िक्र जेको आहे उन लाइ शऊर जी ज़रूरत आहे, तालीम जी न। जी लतीफ़ साईं पाण यूनिवर्सिटी में न पढ़ियो, पर जेका हुन वटि ॾाहप आहे उन लाइ हिकिड़े शऊर जी ज़रूरत आहे। बदकिस्मती सां हींअर असां डिग्रियुनि वारा माण्हू थी पिया आहियूं, जंहिंजो वॾो कारोबार थो हले पियो। PhD जा 5 लख रुपया ॾियो, MPhil जा 10 लख रुपया ॾियो, फलाणे जा 4 लख रुपया ॾियो। मतिलबु हिकिड़ी शइ विकिरो थी थिए पर माण्हू ते बि टैग लॻल आहे। साॻे नमूने में कबीर भगत जो हिकिड़ो शेर मूंखे यादि थो अचे, साची जग राची नहीं, सच जेको मां खणी आयो आहियां उहो जग खे घुरिजे कोन। साची जग राची नहीं, झूठ न माने राम, मुंहिंजो जेको मालिक आहे उहो वरी कूड़ खे क़बूल नथो करे। कबीर बेचारा क्या करे, दोनों कठन है काम, न दुनिया सां थो हली सघां मां, न होॾे मुंहुं थो ॾेई सघां मां। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां छा कयूं, सोचणो पवंदो। असांजो 99% जेको माण्हू आहे उहो रुॻो ठठ ठांगर में ॾेखाव जे कढ डुके थो, ही शऊर न आहे। लतीफ़ जी उल्टी अख चवण जो मतिलबु इहो आहे त हींअर जेके सचा माण्हू आहिनि, पलए पायो सच आछींदे लॼ मरा, यानी केॾो दर्द आहे हिन शइ में। पर असां वटि जेकॾहिं शऊर आहे, असां वटि जेकॾहिं इल्मु आहे त उन इल्म खे इस्तेमालु करे असां में निवड़ठ, निमाणाई, सादगी, हमदर्दी, मदद करणु ऐं कंहिंजो भर झलू थियणु घुरिजे। ख़ासि करे असांजी जेका बदनसीब क़ौम आहे, असां पंहिंजे ॾेखाव खां त अहिड़ियूं दावतूं कयूं था, भई फलाणे बर्थडे ते 2 लख रुपया ख़र्च कया, मां 4 कंदुसि। बाबा हुन वटि त हराम जो पैसो हो, तूं छो थो ग़रीब माण्हू पाण खे माराईंदे। चई बाबा पोइ इहो वरी कीअं, माण्हू मुंहिंजी गिला कंदा त मां कुझु कयो ई कोन। हीअ असांजी सोच आहे त असां वटि राडो जूं घड़ियूं हुजनि, रोलेक्स जूं घड़ियूं हुजनि, बोस्की कपिड़ा लॻा पिया हुजनि, लाकेट पिया हुजनि, वॾी गाॾी मां असां वटि लहूं, काटन जा कपिड़ा, वॾी मोबाइल हुजे सुहिणी हथ जेॾी। हाणे हीअ असां वटि मोतबरी जो अहसासु आहे। इहो जेको कल्चर आहे अॼुकल्ह त सिंध में आम थी वियो आहे। इहो जेको बद कल्चर आहे जंहिंजे करे क़ौम जे लाइ असां बदनसीबी वारो लफ़्ज़ इस्तेमालु बिल्कुलु कयूं त क़ौम बदनसीब न आहे, पर बदनसीब तॾहिं थी बणिजे जॾहिं हुनजी क़यादत बद आहे, बेकार आहे। बेशक बेशक, छो त न असां जेको शऊर रखूं था त असां उअं ई न कयूं। मुंहिंजो मतिलबु उन्हनि शागिर्दनि लाइ आहे। मुंहिंजो जेको मक़सदु आहे उन्हनि पढ़ियल गढ़ियल जेके रियल पढ़ियल गढ़ियल माण्हू आहिनि, जिन वटि शऊर आहे, जेके हिन विवेक खे इस्तेमालु करे सघनि था, त असां हिकिड़ो मिसाल थी पऊं त मूंखे पंहिंजे गुरबत ते फ़ख्रु आहे। जी यानी अलामा इक़बाल हीअ ॻाल्हि मूं जावेद जेको अलामा इक़बाल जो पुटु आहे उन TV ते वेही पाण कई त मां पीउ खां ई शइ घुरी, जर्मनी मां ख़त लिखियसि त मेरा श्वार
गरीबी है अमीरी नहीं, खुद ही न बेच गरीबी में नाम पैदा कर। ठीक है, चापलूसी ऐं चमचागिरी करे जी, जेके त चढ़नि शहूर था, छा वॾा थो चइबो उहिदा आहे ऐं साईं? वॾियूं अमीरूं ऐं दौलतूं गॾु था कनि, त इन माण्हूअ जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदव त उहो छा आहे, उहो उहिदो कहिड़े कम जो आहे जॾहिं उहा इंसानियत माणपो शऊर ऐं पंहिंजी ज़ात खे हिकिड़ो ख़सीस करे हिकिड़े वॾे उहिदे जे लाइ? तमामु ख़सीस करे अॻियां पोयां माण्हुनि जेको तव्हांजो ज़मीर आहे उनखे पहिरीं मारे घुटो ॾेई ख़तमु कयूं था, उन खां पोइ असां सदड़िया थी अॻियां पोयां फिरूं था, जंहिंखे चइबो आहे जूता पॉलिश करण वारा, चांहियूं खणी ॾियण वारा, दरवाज़ो गाॾी जो खोलण वारा। माण्हू जी पंहिंजी का सेल्फ रिस्पेक्ट आहे। मीरा चयो त ली फ़क़ीरी त क्या दिलगीरी, त उहे माण्हू दिलगीर निस्ता थींदा ई न आहिनि जेके ग़रीबी में नाम पैदा कर वारी ॻाल्हि, जिन खे पंहिंजे ग़रीबी ते फ़ख़्रु हुजे, जेके इहो सम्झनि त इंसानियत लाइ असां छा सोचूं था। भिटाई ख़ुदि जेको चयो न त जे फना थिया फ़क़ीर हलो तकिया पसूं तिन जा, उहे फना जेको पंहिंजी ज़ात खे फना करे छा कजे वारी ॻाल्हि जेकॾहिं अॻे कई हुजे सपोज़, त साईं रुॻो ॻाल्हियूं न कजनि, छा कजे पहिरीं त लिविंग एग्ज़ाम्पल थिजे, त तव्हां पंहिंजे सलाहियतुनि खे मार्केट में विकिरो न कयो। जी, ॿी ॻाल्हि इहा आहे त असां ओड़ा माण्हू पाण में ॻंढिजूं जंहिंखे साईं चयो त ॾुखियूं जान मिलनि, त उहे पाण गॾिजी कुझु हिन समाज खे सही तरीक़े सां ठाहिण लाइ हथु वंडायूं। असां ही ॾाहप ऐं इल्मु विराइणु चाहियूं था, ऐं इहो इन करे विराइणु चाहियूं था त इहो कजे, इन ते अमल कजे। इन जे अमल जा जेके जीअं मूं चयो त फ़क़ीरी त क्या दिलगीरी, उहे शयूं उहे माण्हू अॻियां आणजनि तारीख़ मां, अदब मां, सोशालॉजी मां। त हाणे मदर टेरेसा, हेलेन केलर, असां वटि ईदी साहब वेठो आहे, त हे उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾी आहे। त इन्हनि फुटिंग्स खे, इन्हनि खे पढ़ाइजे, इन्हनि खे जे ॻाल्हियुनि खे सेखारिजे। असां इहो करे सघूं था पंहिंजे ॿारनि में सादगी, शऊर, माणपो पैदा कयूं। हिन वक़्तु जेको मां ॾिठो आहे एजुकेशन में अख़लाक़ियात आहे ई कोन, सिलेबस में बि न आहे, करिकुलम में बि न आहे, सवाइ हिन जे त पैसो कमायो वञे। त मां इन सां सख़्तु जिते बि वेंदो आहियां, जिन बि फॉर्म्स ते वेंदो आहियां, त बाबा पंहिंजे करिकुलम खे तव्हां बदिलायो, उन में अख़लाक़ियात विझो, उन में लिटरेचर विझो, उन में फ़िलसफ़ो विझो, उन में तारीख़ विझो। जेसि ताईं इन जो शऊर न आहे, पाण इहे अॼुकल्ह फेसबुक सोशल मीडिया हले थी पई, त मुख़्तलिफ़ लेक्चर्स, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ वीडियोज़ विरायूं था पिया, त अहिड़ी तरह सां मन ॿिनि जे दिलनि में हिन ॻाल्हि जो असरु थिए, मन ॿ ॼणा असां वांगुरु सोचनि ऐं कनि त बाबा मां हिते वेही पंहिंजे लाइ त कुझु नथो चई सघां। जी, त तव्हां अमलनि केरु आहियो? काल अची वई आहे, त काल रखूं पुछूं त उहो छा थो सोचे? छा थो चाहे? जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं वालेकुम सलाम, शान अली कमरानी ॻाल्हायो थो पियो कराची खां। जी शान साहिबु छा चवणु चाहींदव? साईं इहो चवणु चाहींदुमि त साईं जिन खां सुवालु आहे त असीं पंहिंजे मुल्क में ख़ुसूसन पंहिंजे सिंध में तालीम खे कीअं माण्हू ताईं पहुचाए सघूं था, जेका शागिर्द आहिनि, जीअं मिसाल ॾिजे जेका मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, थर थी वञे, ठटो ज़िलो, माण्हू सर तइलीमुनि में छो इंट्रस्ट नथा वठनि? ॿियनि में वठनि था, माफ़ियाऊं, ड्रग माफ़ियाऊं आहिनि, हर को मंशियात फ़रोश्त आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ पुलिस एक्शन कोन थी वठे। कम अज़ कम एतिरो त असांजी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे घुरिजे न त उहे असांखे तइलीम सही नमूने कोन था ॾेई सघनि, त उते जेका माफ़ियाऊं आहिनि उन्हनि खे त ख़तमु कयो हुजे न कम अज़ कम। ठीकु आहे आज़ाद कमराणी साहिबु, महिरबानी। माफ़िया मुल्क सॼो माफ़ियाउनि जो थी वियो। भाउ जो पहिरियों सुवालु इहो त तालीम खे कहिड़ी तरह बाशऊर नमूने में असां ॾेई सघूं था। यानी ॻाल्हि इहा आहे त असां हिते माफ़िया जो रोअण वेही रोऊं त उन मां कुझु कोन थींदो। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां, मुंहिंजे नज़र में इलाजु हिन जो सही तालीम आहे, सही तालीम आहे, एजुकेशन। जी, दैट क्रिएट्स अवेयरनेस, माण्हू में हिकिड़ो विवेक पैदा करे थी। मां हिन ते अलाए केतिरा भेरा चयो आहे त हुकूमत नथी करे, ठीकु आहे, हाणे उन ते रोअण मां असां छा था करे सघूं? हू कंदा ई कोन। मूं जॾहिं पाण गवर्नमेंट में हुयुसि, प्रिंसिपल हुयुसि, तॾहिं बि वेही मूं ॻाल्हायो त ही असांखे तालीम नथा ॾियणु चाहिनि, ही वॾी तहक़ीक़ खां पोइ मां ॻाल्हायां थो। जी, हाणे कल्ह बि मिनिस्टर साहिबु सेक्रेटरी एजुकेशन मञियो आहे त 5100 स्कूल अञा बंदि आहिनि।
ये कल्ह जी ख़बर आहे। त इहा केॾी बेवसी आहे त तव्हां पीर मज़हर वारे ज़माने में स्कूल तालीम 7000 पाण मुंहिंजे साम्हूं ॻाल्हायो आहे मज़हर मां पाण इतराफ़ कंदो रहियो आहे त छा कहिड़ियूं रुकावटूं आहिनि तव्हां स्कूल नथा खोलाए सघो। अच्छा वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां इन खां अलावा तमामु लेटेस्ट ॻाल्हियूं थो ॿुधायां मां त जिन स्कूलनि में मास्तराणी कोन्हनि मास्तर कोन्हनि के पूरी बजट वञे थी पई। अच्छा वरी अहिड़ा स्कूल आहिनि अहिड़ियूं कॉलेजिस आहिनि जिते रुगो मास्तर मास्तराणी भर्ती थियल आहिनि जी यानी बिला वजह छो त मॉनिटरिंग न आहे। मां हर ॻाल्हि अंदरि चयो आहे मॉनिटरिंग न आहे। असांखे सिलेबस वधाइणी पवंदी ऐं उन सिलेबस खे पढ़ाइण जा जदीद तरीक़ा हाणे मां हे इन करे थो ॻाल्हायां हिते त जेके प्राइवेट माण्हू ॾिसनि था जेके इहे ॻाल्हियूं ॿुधनि था मां चवंदो आहियां कम्यूनिटी लेवल ते बि तव्हां स्कूल खोले सघो था। असां वटि लर्निंग इज़ फन मॉडर्न जेको तरीक़ो आहे उहो बोर्ड ते पढ़ाइण वारो न आहे एक्टिविटी बेस्ड एजुकेशन आहे। त जेके इदारा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि था अंग्रेज़ी बोर्ड ते न पढ़ाइबी आहे अंग्रेज़ी ईयर सां पढ़ाइबी आहे अखियुनि सां न पढ़ाइबी आहे भली नयूं ॻाल्हियूं आहिनि। त एजुकेशन ॾियण जा साइंसी अंदाज़ जेसि ताईं न अपनाईंदासीं उहो नंढड़ा स्कूल मां पर्सनली सुञाणा थो मां पंहिंजे ॻोठनि में बि वेंदो आहियां त उहे पंहिंजे करिकुलम खे हीअं चेंज कनि जीअं मूं चयो त तव्हां 8वीं ताईं त बाख़्तियार आहियो न जी उन में ही लेसन ही सबक़ अहिड़ा किताब तव्हां आणियो जिन में माण्हू खे अख़लाक़ियात ऐं पैसो न पर किरदार जो फ़ख़्रु करणु सेखारियो। अच्छा साईं ज़रूरु वठो वेठा इन करे आहियूं बिल्कुलु जी अदा केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो। हा सर मज़हर गाड़ी डोकरीअ खां पियो ॻाल्हायां सर। जी अदा छा चवणु चाहींदव। हा साईं मुंहिंजो इहो हुयो त हींअर सिंध जी जेका हालत आहे तमामु घणी बुरी थींदी पई वञे ख़ासि करे धारी आबादकारी आहे या एजुकेशन जा मसाइला आहिनि या वरी सॼी सिंध जेको आहे सो तव्हांजो जेको असांजो नेकाल सिस्टम आहे उहे जो हींअर त मां सम्झां थो जेको इंटलेक्चुअल जेको तबिको आहे ॼण ज़हनी मुंझारे जो शिकार आहे। त साईं खां सुवाल हुयो त हाणे को टिप्स ॿुधायो त इन कसम जेका इहा असांजी जेका बेचैनी आहे या इहा आहे उन मां जाम छॾायूं। तव्हांजे सवाल जो जवाबु ॾिए थो। तव्हां त चओ था सिंध जेको आहे सो तबाही ॾांहुं वञी रही आहे बर्बादी ॾांहुं सिंध बर्बाद थी चुकी आहे। नाज़रीन असांजो प्रोग्राम जारी आहे वठूं था हिकु नंढड़ी साई। नाज़रीन प्रोग्राम में असीं हाज़िर आहियूं साईं हिकिड़ी ब्रेक ते वञण खां अॻु में काल हुई डोकरी खां उन जो जवाबु बिल्कुलु बिल्कुलु अदा हाणे असली मसइले जो हल इहो आहे सभिनी जे अॻियां अर्ज़ु आहे त असांखे इकोनॉमिक इंडिपेंडेंस घुरिजे। कंहिं बि क़ौम खे थोरो बि उसारणो आहे त उनखे इक़्तिसादी आज़ादी ॾियो। ॿियो सोशल जस्टिस घुरिजे। हाणे सपोज़ ही कोयले मां असांजे थर मां जेका बिजली पैदा थिए थी हाणे इहे सभई वसीला हाणे असांखे इन जा पैसा असांखे मिलणु घुरिजनि जी। गैस आहे त सिंध मां जेको निकिरे थो हुनजो 80% असांखे ॾिनो वञे। हीअ मां इकोनॉमिक इंडिपेंडेंस जी ॻाल्हि थो कयां त असां वटि हड़ में टको बि न हूंदो। बाक़ी जेके ॻाल्हियूं असां कयूं था यूनिवर्सिटी ऐं ॿियो हीअ असांजी तालीम जा स्कूल बंदि पिया आहिनि ॻाल्हि पिया कयो था हिन जी यूनिवर्सिटीज़ असां खोलियूं था पिया ऐं यूनिवर्सिटी किथे था खोलियूं वॾनि शहरनि में जिते ऑलरेडी यूनिवर्सिटीज़ आहिनि। लाड़काणे में घणी यूनिवर्सिटीज़ आहिनि। तव्हांजे सखर में जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि तव्हां उन्हनि खे संभालियो त सही न। हाणे कहिड़ा नाला खणा भई आसपा डेंटल कॉलेज तव्हां ठाही उन में प्रोफेसर कोन्हे इक्विपमेंट्स कोन्हनि के त चवण जो मक़सदु इहो आहे माण्हुनि खे तफ़रीह लाइ किरोड़े रुपया ख़र्च करे पार्क ठाहिया अथऊं गॾु कुता वेठा आहिनि जा उते वेरान लॻा पिया आहिनि पार्क। त साॻे नमूने में उते थर में हिननि हिकिड़े नंढड़े ॻोठ में 700 स्कूल खोलिया। बजट खे विञाइण खीसे में विझणु पेपर जो पेट भरणो आहे। हाणे जिते कुतो गॾु बि कोन्हे उते स्कूल ठाहियो पियो आहे। हीअ हशर थी चुको आहे। त चवण जो मतिलबु इहो आहे त जेसीं असां हिन लाइ न जाखोड़ कंदासीं न ॿुधंदासीं न ॿाहिरि ईंदासीं न उन्हनि जे ज़मीर खे झंझोड़ींदासीं असांखे इकोनॉमिक इंडिपेंडेंस ॾियो। इक़्तिसादी माण्हू जो जेको साहु आहे उहो दाणे कणनि में आहे साईं जी। त उहो गभो सदाए साह खे गभे जी ॻोल्हा बिना ढोलिया नाहे साञा सूंह जी त सूंह जी नाहे वरी आयास हुजे त ढोरनि घुरिजे ढो माण्हू घुरनि माण्हू पोइ तो हिकिड़ी काल आहे उहो काल ज़रूरु हा बिल्कुलु। जी अदा केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो। साईं मां गुलाम नवाज़ कोटो थो ॻाल्हायां सऊदी अरब मां। हा जी खुदा साहिब छा तव्हां पुछणु चाहींदव। साईं मुंहिंजो सुवाल इहो आहे साईं चए पियो तालीम आम कयो साईं असांखे तालीम बि फुला पर पाकिस्तान असांजी में हालात ॾिसो नौकिरी कार असां ग़रीबनि जे लाइ कान
वरी ॿाहिरि मुल्कनि में या किथे धिका पिया खाऊं, पोइ हाणे अहिड़ी तालीम खां पोइ माण्हू ग़रीब सोचे थो भला ॿारनि खे पढ़ाइण खां सही आहे त उहो कोन को हुनर वञी कयूं, उहो भलो आहे, बाक़ी हाणे तालीम जो फ़ाइदो त कोन्हे असांखे। ॻाल्हि आहे त तालीम ॿिनि क़िस्मनि जी जेका आम आहे जी उहा इहा आहे त हिकिड़ा वोकेशनल इंस्टीट्यूट खोलींदा आहिनि, उन में इन छोकिरियुनि खे सिलाई बि सेखारी वेंदी आहे। उनजो सबबु इहो आहे त हर माण्हू जो ज़हन पंहिंजे क़िस्म जो थिए थो। सभु माण्हू ही किताबी तालीम में पंहिंजी परफॉर्मेंस जेकर नथा ॾेखारे सघनि त के प्लेयर्स थियनि, के मुख़्तलिफ़ लेथोस जेको सो सिखनि, त वोकेशनल इंस्टीट्यूट ॻाल्हि वरी बि तालीम जी आहे। रहियो सुवाल जेको तव्हां मुंहिंजा भाउ ॻाल्हि कई त जेकॾहिं तव्हां वटि इकनॉमिक इंडिपेंडेंस हुजे हा त तव्हां सुठी डिग्री वठी जेकॾहिं ॿाहिरि वञो हा, सऊदी वञो हा, दुबई वञो हा, त तव्हांखे तमामु घणा पैसा मिलंदा, तव्हां पुठियां सॼे ख़ानदान खे पाले सघो था। इहो त असांजो ॾुखु आहे न साईं। त असां वटि माण्हू ही त तव्हां ॿाहिरि वेठा आहियो, पर जेके असांजे ॻोठनि में उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हायो आहे त बाबा तव्हां ॿाहिरि स्कूल मोकिलियो, हुकूमत तव्हां खां पैसा नथी घुरे, किताब मुफ़्ती ॾिए पई, त हू था चवनि त साईं हाणे मुंहिंजे ॿार खे मिलंदो छा? यानी तव्हां जेका तालीम ॾियो था उहा इहा आहे त टंगिया बीठा हुजो कॉपी कराइण खां, उहे डिग्रियूं वठी असांखे कुझु नथो मिले। बहितर आहे त मां ड्रखण आहियां, मां पंहिंजे ॿार खे ड्रखण को कमु सेखारियां थो। त ही ज़ुल्म आहे, ज़ुल्म मुंहिंजे हिसाब सां। यानी 12 सालनि खां घटि ॿार खे तव्हां लेबर करायो था, ही ज़ुल्म आहे। उहो ॿारु जेको स्कूल में हुजणु घुरिजे, जंहिंखे हथ में किताब हुजणु घुरिजनि, शऊर किथां अचे? त चवण जो मतिलबु इहो ई आहे त असां जेके ॻाल्हियूं कयूं था पाण हिक ॿिए खे सम्झण सम्झाइण लाइ कयूं था, ऐं हुननि जे कननि खे लाउड आवाज़ सां झुंझाइण चाहियूं था। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी चयो आहे न त ही कन गाॾा विकिणी कन खे ॿिया ॾिनेज, परियां संदी ॻाल्हि तनी थी सुणेज। सो ही जेके उहो जीअं तव्हां सवेर चयो असां दाहूं कयूं था ॿुधनि ई कोन था, त बेदर्द बेवफ़ा अॻियां रोअण अखियुनि जो ज़ियान आहे। सो हिकिड़ी काल आहे, प्रोफेसर काल वठी वठो। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं सवाल सर हिकु मौजूद सर। सदा मौजूद। हा सर, मां अताउल्ला सिंह सखर मां थो ॻाल्हायां। जी अदा सर, तव्हां जेको बि प्रोग्राम कंदा तमामु बहितरीनु आहे, ऐं तक़रीबन जेकी ॻाल्हियूं तव्हां कयूं आहिनि तक़रीबन असांखे ॾुखाईंदड़ ॻाल्हियूं आहिनि। माना तइलीम जी सूरत में अचो, शहर जो असरु ॾिसो, बेरोज़गार ॾिसो। आख़िर सर असांजो सिंधी माशरो एतिरो छो थी वियो आहे मटीरियलिस्ट? ॼण असांजो कल्चर ई सूफ़ी हुयो, असां में सूफ़ीज़म हुयो। हे असांजा माना जेके बि लीडर आहिनि या जेके बि माण्हू आहिनि एॾो कॾहिं छो आहिनि पैसे जे? आख़िर त एंड थियणो आहे इंसान जो। इहे छो था सोचनि त असांखे पासे वञिणो आहे, कुझु सुठा कम करे, स्कूल खोले वञो, पार्क खोले वञो, शहरनि खे ठाहे वञो, असांजो नालो थिए। इहो असां में ईंदो न ईंदो? थैंक यू सर। फर्स्ट क्लास। सदा तव्हांजे सवाल जो जवाबु तमामु चिटे नमूने में ॾियां थो, अवल बि ॾेई चुको आहियां। हिकिड़ो थींदो आहे माण्हू, हिकिड़ो थींदो आहे गॾु। मां उन शऊर जी ॻाल्हि थो कयां जीअं मूं चयो त मां डिग्रियुनि खे इल्मु नथो मञां। माण्हू उनखे चवंदा आहियूं जंहिंखे कुदरत अशरफ ठाहियो आहे, जंहिंखे ॿ शयूं ॾिनियूं अथई, हिकिड़ी ज़बान जेका उहो ॻाल्हाए सघे थो, जानवर नथो ॻाल्हाए सघे, ॿियो उहो दिमाग़। असां ॿई शयूं इस्तेमालु नथा कयूं, वॾे अफ़सोस सां चवां थो। जेकॾहिं असां दिमाग़ इस्तेमालु कयूं त एतिरा सधड़िया न हुजूं, एतिरा नंढड़ा न हुजूं, एतिरा मामूली न हुजूं। ख़सीस छाजे लाइ? चइनि टकनि लाइ। यानी एतिरो शऊर बि कोन्हे त तव्हां अरबे रुपया कमाए जमा कया, नेड़ त सुभाणे मरी वेंदव न, पोइ छा थींदो? तारीख़ भरी पई आहे। अलाए केतिरा भेरा मूं मिसाल ॾिना आहिनि, सिकंदर आज़म जा, महमूद गज़नवी जा। त ही भाउ मुंहिंजा शऊर जी ॻाल्हि आहे। मां चवंदो आहियां असां वटि जेको आम माण्हू आहे उहो हर्ड कैरेक्टर आहे, ढोर वारो आहे। उहो ढोर वारो कैरेक्टर छा आहे? कंहिं वाड़े में बाहि लॻे, तव्हां ॾिसो जानवर ॿधा पिया हुजनि, तव्हां कुटे कुटे बीहंदव, का में रिढ ॿाहिरि न निकिरंदी। कॾहिं निकिरंदी? हिकिड़े खे कन खां वठी तव्हां ॿाहिरि छिकियो, ही मुंहिंजा रेडार दोस्त चङी तरह सम्झंदा हूंदा, सभु ॿाहिरि निकिरी ईंदियूं। त असां उहे माण्हू थी पिया आहियूं। जीअं मूं अर्ज़ु कयो त हुन वटि त बाबा गाॾी आहे, त मां वटि मोटर साइकिल छो आहे? मां वटि बि गाॾी हुजे। बाबा तूं पंहिंजी चादर त ॾिसो न, जीअं चवंदा आहियूं त पंहिंजे पेरनि मुताबिक़ बोछड़ पाइजे न। त असां इहो न ॾिसंदा, असां वञी बैन खां कर्ज़ु वठंदासीं, दोस्तनि खां लख पिनंदासीं, असांखे इहा गाॾी वठी, मुंहिंजे भरिसां ही गिरी थो वञे। त हीअ छा आहे? हीअ शऊर जी घटिताई आहे। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे सब्र शुक्र सां पंहिंजे किरदार खे वधायो, पंहिंजे इल्म खे वधायो, पंहिंजे रियल ॼाण खे वधायो, यकीन सां थो मां तव्हांखे चवां त तव्हांजी उहा ॼाण कॾहिं ज़ाया न थींदी। यू विल गेट अ प्लेस।
ऐं हींअर अहिड़ो कॉम्पिटेटिव दौर थो अचे पियो जंहिंमें ही कॉपी कल्चर जा माण्हू ही सभु कूड़ियूं डिग्रियूं कंहिं कम जूं न हूंदियूं, कागज़ हूंदा कागज़। तमामु सख़्तु कॉम्पिटिशन अची रही आहे त असां इन शऊर खे वधायूं ऐं पंहिंजी ॼाण ऐं पंहिंजे फ़िक्र हिन दिमाग़ खे इस्तेमालु कयूं, ॻाल्हायूं उहो जंहिंमां कंहिंखे भलो थिए, जंहिंमां कंहिंजी दिलि नाराज़ न थिए, कंहिंखे ॾुख न ॾियूं। सूफ़ी करेक्टर जंहिंजी तव्हां ॻाल्हि पिया कयो, हीअ असांजो असली सिंध जो ही कल्चर आहे, ही तहज़ीब आहे, ही उथवे आहे। त असां माण्हू त छा ढोरनि जो बि ख़्यालु रखंदा आया आहियूं, पखी पखण लाइ बि पाणी ऐं 4 दाणा विझी रखूं था पिया। अॼु बि ही रवायत क़ाइमु आहे सिंध में। त जेकॾहिं असां उहो शऊर न इस्तेमालु कयोसीं, माण्हू न थियासीं, इंसान न थियासीं, जंहिंमें उन्स हुजे, जंहिंमें वक़्त ते साथ ॾियण जी ॻाल्हि हुजे। मां इहा सदाईं अर्ज़ु रखियो आहे त इज़त कंहिंजी कजे। भाउ मुंहिंजा, तव्हां अदी मुंहिंजी, ॿार मुंहिंजा, थोरो 2 मिंटनि लाइ सोचो, इज़त कंहिंजी करणु घुरिजे। मां ही वॾनि क्लासिस में यूनिवर्सिटीज़ ताईं ॻाल्हाईंदो आहियां, पोइ चवंदो आहियां हाणे सच ॿुधिजो, तव्हां सच क़बूल न कंदव। इज़त साईं पैसे वारे जी कजे न, जंहिं वटि 6 ठांगर हुजनि, वॾियूं गाॾियूं हुजनि, त छोकिरनि जो मोह लही वेंदो आहे। मतिलबु तव्हां न कंदा आहियो। मतिलबु हींअर हिकिड़ो हारी अचे, हिकिड़ो मज़दूर अचे, हुन सां कीअं ॻाल्हाईंदव? पर हिकिड़ो वॾी गाॾी मां तमतराक सां भाई अचे, तव्हां खां पुछे, जी सर हुकुम न कयो, गाॾियुनि जी पूॼा न कयो, सोन जा ज़ेवर पातल वॾियूं मोबाइलियूं रखंदड़नि जी मां नथो चवां त हुनखे तव्हां गाॾी ॾियो, नेवर, पंहिंजो अख़लाक नंबर 1, पर पैसे जी इज़त करणु छॾियो। पहिरियों अर्ज़ु इहो, पैसे वारे जी कूड़े जी इज़त करणु छॾे ॾियो। न साईं, मां वरी चवंदुसि, पैसो इज़त जे लाइक़ु न आहे। पैसे मां 1000 कम थियनि था, इहो मञण खां तयारु आहे। पैसे सां तव्हां माण्हू जी मदद करे सघो था, पर सभु पैसे वारा रुॻो पंहिंजी मदद कंदा, माण्हुनि खे धोखो न ॾियो। त पैसे जी इज़त न कयो, अख़लाक, किरदार ऐं माण्हू जे यूज़फुलनेस जी। ॿियो माण्हू कंहिंजे लाइ केतिरो कमाए थो आहे, आम माण्हू खे हुन मां केतिरो फ़ाइदो आहे, इज़त उन जी करणु घुरिजे। गौर कजो, मां ज़रूरी न आहे तव्हां मूंसां मुतफ़िक़ थियो, पर मां पंहिंजे नमूने में जेका तहक़ीक़ कई आहे, जेको ॾिसां पियो दुनिया में, त अजीब क़िस्म जी ॻाल्हि आहे। असां ही इंसान आहियूं। ॿियो वरी चवंदो आहियां त भला तव्हांखे रब साईं अशरफुल मखलूकात करे हिन ज़मीन ते मोकिलियो, पुट वञी पैसो कमाए, बेइंतिहा पैसो कमाए, इहो सही आहे? वरी छोकिरनि जो मोह लही वेंदो आहे त बाबा छाजे लाइ मोकिलियईं? आहे को ज़िंदगी जो मक़सदु? आहे को ज़िंदगी जो कार्ज? छाजे लाइ जीजे? साईं पैसे लाइ जीजे। हाणे त मञो ई नथा, पर अमल ॾिसो त अमल इहे ई था कयूं पिया। बसि इहो शो मुंहिंजो वक़्तु पूरो थियो आहे। ऐं इन ई वक़्त वांगुरु भिटाई जीअं चयो आहे त ॾींहं मिड़े ई ॾूं उथी लोच लती चढ़े। ज़िंदगी जो फ़लसफ़ो इहो ई आहे नाज़रीन, त हिकिड़ो ॼमण जो ॾींहुं आहे, ॿियो मरण जो ॾींहुं आहे। इब्राहिम मुंशीअ वांगुरु त कंहिंजी हिस्ती ज़ात विकामे, कंहिंजी हिस्ती ॾात विकामे, कंहिंजी हिस्ती बात विकामे। हर शइ जॾहिं बाज़ार जे वखर वांगुरु विकामे थी पई, त उते इंसानियत ऐं माण्हू जेको आहे उहो ज़रूरु पुकारे बि रहियो आहे, ॿाॾाए बि रहियो आहे ऐं जागी बि रहियो आहे।